ख़बर पई आहे त जेके इरिगेशन जेके शाखूं माइनर शाख्स या जेके केनाल वग़ैरह हुआ उन्हनि ते जेके ऑर्डर थिया हुआ सुप्रीम कोर्ट ऐं ॿियनि कया हुआ त जेके घर बि आहिनि त प्लाट वग़ैरह बि आहिनि या दुकान वग़ैरह आहिनि सभु ड्राहियो। हीअ एक्चुअली असल में चवंदा त सुप्रीम कोर्ट जेको आहे ऑनरेबल सुप्रीम कोर्ट आहे उन अहिड़ो को बि पंहिंजो जेको वाज़े हुकुमनामो जारी न कयो हुयो त तव्हां सभिनी जा घर ड्राहे उन्हनि खे तव्हां बेघर करे छॾियो। हीअ जेका नाअहली आहे इहा डीसीज़ ऐं एसीज़ जी आहे ऐं हीअ जेके डीसीज़ ऐं एसीज़ आहिनि पंहिंजा सिर्फ़ु जेके ॿिए हंधि इंक्रोचमेंट आहे घणनि जॻहियुनि ते उन्हनि खे ख़बर हूंदे सूदे उहे कमु नथा करनि। बाक़ी जेके माण्हुनि खे जेके बेघर माण्हू आहिनि जिन खे ज़ाहिर आहे हुन वटि कोई एतिरी इस्ताद हुजे हा पंहिंजी पंहिंजा घर ख़रीद करे ऐं जेको प्लाट वग़ैरह ख़रीद करे घर ठाहिनि उन्हनि वटि इस्तात एतिरी न हुई तॾहिं वीचारनि जिथां जाह मिली जा ग़रीब खे उहो ते वेही रहियो। ऐं हीअ वॾो शर्म जहिड़ो अमल आहे ऑल डीसीज़ ऐं एसीज़ जे लाइ ऐं हिन सां गॾु जेका पुलिस इंतज़ाम हिन सां गॾु शामिल थी। ऐं मां हीअ चवणु ॿुधणु चाहियां थो अॼु सुप्रीम कोर्ट साहिब इहो ऑर्डर कयो आहे त बाबा जेके घर आहिनि उहे न ड्राहियो ऐं बाक़ी हा ड्राहण वारी इहा शइ कमर्शियल शयूं आहिनि जेके जीअं प्लाट थियो दुकान थियो पेट्रोल पंप होटल वग़ैरह या जेको कारोबार जूं शयूं आहिनि उहे तव्हां ड्राहियो जेके इलीगली आहिनि उहे। पर हिते त ज़ुल्म लॻो पियो आहे ऐं फ़ैसिलो जहान खान वारी ॻाल्हि आहे। असांखे त शर्म थो अचे हीअ जेका सिंध जी जेका आहे इंतिज़ामिया जेका स्पेशल जेके रेवेन्यू जी आहे रोडनि जा पैसा खाई हड़प करे था वञनि पप घटियुनि जा ऐं नालनि जा सभिनि जा पैसा खाई हड़प करे था वञनि बाक़ी हिननि खे अची घर ड्राहणा पइजी विया हिननि जा ग़रीबनि जा। अफ़सोस जहिड़ी ॻाल्हि आहे शर्म जहिड़ी ॻाल्हि आहे ऐं बराए महिरबानी जेको न अथव उहो कयो सम्झो था त तव्हांखे छा चवणो आहे सो बसि महिरबानी। ऐं मां अवाम खे बि ॿुधाइणु चाहियां थो त बराए महिरबानी हाणे सुप्रीम कोर्ट जेको आहे ऑर्डर ॾिनो आहे सिर्फ़ु घर रही सघंदा ऐं मज़ामत तव्हां हरू भरू न कयो। जेको क़ानूनी दायरे में शइ आहे उनखे तव्हां क़ानूनी तरीक़े सां इस्तेमालु कयो न की तव्हां पंहिंजा पाण ॾंडा खणी लठियूं खणी कंहिंजे पोयां पइजी वञो इहो सही न आहे। इहो अमल बिल्कुलु ग़लति आहे। सो सिर्फ़ु ऑर्डर आहे त जेके कमर्शियल शयूं आहिनि दुकान प्लाट शादी हाल वग़ैरह वग़ैरह अहिड़ियूं शयूं उहे ड्राहींदा। सो महिरबानी गुलज़ार रियालमाणी ऐं तव्हांखे इंफॉर्मेशन ॾियण जी इहा हुई त मुंहिंजो साईं ॿुधाए छॾियो। महिरबानी।